चेकमाबाद खां ब्यूरो चीफ गुलाम हसन जखरानी जी रिपोर्ट मुताबिक़ चेकमाबाद फ़लस्तीनन ते बर्बरियत ऐं नस्ल कुश जे ख़िलाफ़ ज़िले अमीर डॉक्टर एजी अंसारी जी अॻवानी में मुज़ाहिरो ऐं समें शहरी शरीक नारा तफ़सील मूजिब जमियत उलमा इस्लाम तरफ़ां मज़लूम फ़लस्तीन ते थींदड़ ज़ुल्म ऐं नस्ल कुश जे ख़िलाफ़ हिकु ज़बरदस्त एहतिजाजी मुज़ाहिरो JUI जे ज़िले अमीर डॉक्टर एजी अंसारी ज़िले जनरल सेक्रेटरी मौलाना सलीमुल्लाह बिरोही मौलाना अब्दुल जब्बार हाजी मोहम्मद अब्बास बलोच असदुल्ला हैदरी हाफिज़ अब्दुल करीम बुरडो मौलाना अबू बकर बुरडो मौलाना इमरान अली अहसनी मुफ्ती अब्दुल रज़ाक मौलाना मोहम्मद इदरीस ऐं चाकर ख़ान जखरानी जी अॻवानी में जामिया मस्जिद मीरपुर बोड़ो खां कढियो वियो सवें शहरनि फ़लस्तीन जे हिमायत ऐं इसराइल ज़ुल्म ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ रस्तनि ते नारा हंया उन खां पोइ शहर जे अहम गाॾियुनि जे स्टैंड ते धरणो हंयो वियो उन मौक़े ते JUI जे सिले अमीर डॉक्टर एजी अंसारी चयो त फ़लस्तीन ते थींदड़ मुसलसल बमबारी ऐं नस्लकुशी आलमी ऐं मुस्लिम दुनिया जे मुंहं ते चमाट आहे इसराइल ग्रेटर इसराइल जो ख़्वाबु ॾिसी रहियो आहे हुन वधीक चयो त गज़ा खां पोइ लेबनान में दाख़िल थियल इसराइली फ़ौजियुनि जे वर्दियुनि ते ग्रेटर इसराइल जा नक्शा मुस्लिम हुक्मराननि जे मुजरिमाना ऐं बेहसी बुज़दिलानी ख़ामोशी आहे ग्रेटर इसराइल जे नक्शे में मिस्र जे दरिया नील खां इराक में नहर फ़रात ताईं जा इलाइक़ा यानी फ़लस्तीन लबनान उर्दन इराक ईरान शाम मिस्र तुर्की ऐं सऊदी अरब मक्का मदीना समेत बि शामिल आहिनि हिन वधीक चयो त अक़वाम मुतहिदा मूजिबि गज़ा जे तक़रीबन 21 लख आबादी मां 90% माण्हू बेघर थी चुका आहिनि गज़ा में पहिरियों 6 ॾींहंनि दौरान इसराइली हवाई फ़ौज 6000 बम किराया आहिनि इंफ्रास्ट्रक्चर जी तबाहीअ सां 50 मिलियन टन खां वधीक मलबो गॾु थी चुको आहे जेकॾहिं हाणे बेदार न थींदासूं त पोइ विच ओभर तबाह थी वञे थो ऐं उन जो नालो निशान मिटिजी वेंदो